ऐ पुटड़ा कहरी खपे कुआर ओ पुटड़ा कहरी खपे कुआर चवाची बुद्धो था आंगन भरी भरी छिरक भराए छॾी चो छाती चई पेके हली वेंदी से मोटी मूर नहीं दी से अरे वाह फागन वारी कॾहिं थी वञी सालनि खां इंतज़ार पियो कयां त तूं वञी त मां थधो साह भरिया चओ टैक्सी वैक्सी वठी अचां सड़िया पियायो मुंह मां कंहिं ॾींहुं वेंदसि न त अंदर ठरंदव मिठड़ी तोखे ॾिसी हूअं ई ठरियो पियो आहियां हाणे छॾियो इन भुण खे सॼो ॾींहुं पिया भुण कयो माण्हू सुबुह सां उथी घुरड़ी करे मुंहुं धोई ब्रश करे रामायण गीता जो पाठ कंदा आहिनि ऐं तव्हां बिना घुरड़ीअ बिना मुंहुं धोए बिना ब्रश करे हिन मुई निभागी अख़बार जो पाठ लॻायो अथव अरे मुरलीअ मां शींहं कॾहिं मुंहुं धोईंदा आहिनि छा सदाईं मुंहुं धोतल ई हूंदा आहिनि कॾहिं बुर्श कंदे ॾिठो अथई शींहनि खे इहे बादामनि जहिड़ियूं अखियूं न ॾेखार अरे पाठ पढ़ण सां त रोज़ साॻी ॻाल्हि थी हिन में त रोज़ नवां समाचार था अचनि पढ़ंदीअ त पाड़े में पचर लाइ कुझु नई जानकारी मिलंदे ताज़ियूं ख़बरूं वरी धूड़ मिलंदियूं आहिनि इहे ई मूं सड़ियल बांसी ख़बरूं फलाणे आत्महत्या कई फलाणे नुंहुं आत्महत्या कई फलाणे नुंहुं वञी खूह में टिपो ॾिनो मुयूं घायूं मेयूं ये गुम थियूं उन्हनि जूं बि ख़बरूं अचनि थियूं अरे सभागी अॼु त हिन में हिकु ख़ासि ख़बर छपी आहे ॾिस त सही हाणे ॾिसां वरी छा ॿिनि माण्हुनि जो फोटो छपियो आहे ॿियो छा आहे अरे सभागी ही ॿई कॉलेज में मूंसां गॾु पढ़ंदा हुआ हिन में जेको ही साॼे हथ ते आहे न इहो त ॾाढो सुहिणो ऐं सियाणो हूंदो हो जीअं त मां त हो ॾाढो सुस्त जीअं त तूं चओ त ईअं त ॼण पाण ॾाढा चुस्त आहियो अरे भागन भरी अॻिते मूंखे कुझु चवण ॾींदीअ जीअं त मां जीअं त तूं जीअं त मां कयो पाण पिया ऐं चओ मूंखे था चङो ॿुधायो छा था चओ ॿुधायो ही जेको खाॿे पासे आहे न इहो ॾाढो महिनती हो पर अकुल ऐं रंग रूप में पूरो सारो हो धूड़ पई इहा का छापण जहिड़ी ख़बर आहे ॿई गॾनि त कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे अरे सभागी ॻाल्हि नथी सम्झी न अरे ही जेको महिनती माण्हू हो उहो महिनत करे करोड़नि जी मिल्कत छॾे वियो आहे करोड़नि जी मिल्कत पर तंहिंमां पाण खे छा मिलंदो जो मथो वेठा आणो अरे सुहिणी तूं मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झी कोन थी पई ही जेको सुहिणो सियाणो सुस्त हो न उहो बिना महिनत जे हुन जी विधवा सां शादी करे करोड़नि जी मिल्क जो मालिक थी वियो काश मूंखे पहिरियों ख़बर हुजे हा काश मूंखे पहिरियों ख़बर हुजे हा अरे त कहिड़ो तीर मारे छॾियो आहे अरे सुहिणी मां अॼु ताईं कुआरो ई वेठो हुजां वेठो इंतज़ार कयां कुआरो वेठो हुजां चवंदे शर्म बि नथो अचेव अरे पोड़ा अची थिया आहियो अञा ताईं ॿी शादीअ लाइ दिलि पई सुरकेव अच्छी ॾाढी अटो ख़राब अरे मुंहिंजी चांदनी बांदर केतिरो ॿुढो थी वञे पर छलांगू ॾियण कोन छॾींदो आहे ॾिठियूंसीं तव्हां जूं छलांगूं हिन वक़्तु तव्हांखे पंहिंजे पुट जी शादीअ लाइ सोचणु घुर्जे बुढ़ापे में हलिया आहियो पंहिंजूं शादियूं करण अरे हा पुट जी शादीअ सां ख़्यालु आयो उन लाइ त सेठ सोनाचंद आहे न सोनाचंद इहा वरी कहिड़ी बला आहे अरे बला कोने पंहिंजे मुरलीअ खे ॾिसण अचण वारा आहिनि पंहिंजे मुरलीअ खे ॾिसण अचण वारा आहिनि पर मुरली त वेचारो सम्झा थो कुझु ॾींहंनि खां पागलपन जो थोरो असर अथसि पर हुननि खे कहिड़ी ख़बर सदाईं थोरे न पियो पागलपन जो दौरो पएसि तूं माठ कर हुनजे पागलपन जे करे 5-6 माटियूं त अॻु में ई मोटी वयूं आहिनि अरे झूलेलाल सभु ठीकु कंदो बसि
हाणे हिनखे को पागलपन जो दौर न पवे। हिकु दफ़ो सोना चंद खे ॻाल्हि सम्झ में अची वई त सम्झ मुरलीअ खे सोन सां तोरे छॾींदो। वाह, त पोइ घटि में घटि 25 लख त ॾींदो ई ॾींदो। अरे सुहिणी, उन खां बि वधीक। बस वक़्तु थी रहियो आहे, शायदि उहो अचण वारा ई हूंदा। तूं वञी करे सभु तयारी कर, मां बि थोरो चेंज करे थो वठां पियो। जल्दी कर हल। हा हेॾो हो, मां उन्हनि जे महिमान नवाज़ी जूं तयारियूं थी कयां। हलो हलो। अरे ॿुध मुरलीअ खे चङी तरह संभरण लाइ चइजांइसि। ठीक है मुरली, ओ मुरली बेटा, ॿुध मुरली। मसको हिन दफ़े ॻाल्हि सम्झ में अचे छोरे खे। रखी थई मम्मी डांस पियो कयां आज। डांस पियो कयां ऐं ये पिणे जी सदरी छो पियो पाए घुमी? मम्मी पिणे जी सदरी कोने, मुंहिंजी सदरी आहे, मूंखे ॾिनी अथई कल्ह। चङो हाणे छॾ, 11 अची थिया आहिनि। सनानु पाणी करे तयार थी वठ। हा अॼु फुल सूट पाइजे, फुल सूट। अरे मम्मी फुल सूट आहे नी, ही बिना ही अधु ॿांह वारो फुल सूट आहे मुंहिंजो। भगवान, चङो हाणे वञ तयार थी वठ। पर फुल सूट पाया? फुल सूट छो पाया मम्मी? अॼु वरी मुंहिंजी ॿोलीअ जो वाक लॻण वारो आहे छा? पुट अॼु पप्पा जो दोस्त अचण वारो आहे, सोना चंद, सेठ सोना चंद। टिंग 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 टिंग। अरे टिणी टिणी। चङो हल तयार थी वठ। ऐं ॿुध, उते वधीक न ॻाल्हाइजांइ, जेतिरो पुछई न बस उहो ई जवाब ॾिजांइ। तूं बि नंढे में पुट, नंढे में। नंढे में? ये थोड़ो 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 थोड़ा चङो हाणे तयार थी वठ, थोरो वञ। टिंग 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 टिंग। भगवान तौबा, हिन छोरे जी माटी कीअं थींदी? हेल ताईं त सेठ सोना चंद खे अची वञणु खपंदो हो, देर थी वई अथनि। लॻे थो किथे अटकी पिया हूंदा। अरे सुहिणी, खाधे पीते जो सभु बंदोबस्त थी वियो आहे न? ऐं हा, मुरली तयार थियो या न? अरे ॾिसजांइसि, तयार न थियो हुजे त जल्दी तयार कराए वठीसि। अरे लगे तो अची विया। ॾिसां, अचो नमस्ते। अचो बिहो साईं, तव्हां सां गॾिजी ॾाढी ख़ुशी थी। साईं ख़ुशि चाक, परसन राज़ी, ॿार बच्चा, पाड़े ओड़े वारा सभु ख़ुशि था आहिनि न? हाँ साईं, सब कुछ, नंढा वॾा ओड़े पाड़े वारा ॿार बच्चा सब कुछ। आराम सां वियो साईं, आराम सां वियो। कुर्सी तो हलाई रखी है। भागन भरी भाई, महिमान अची विया आहिनि। जल्दी अच। पेके हली वेंदी से, मोटी मूर ठहींदी से, पेके हली वेंदी से। भागी। नमस्ते। भेण असां इहो न आया आहियूं, तव्हां पेके वञण जी ॻाल्हि था कयो। सेठ सोना चंद, हीअ आहे मुंहिंजी घरवारी, ऐं हीअ आहे मुंहिंजी घरवारी। भला हे अलॻि अलॻि कलर जा तव्हां पर्दा आया अथव। ऐं मुंहिंजो पुटु आहे न, उहो ॾाढो रंगीलो आहे। उन इहे सभु कारस्तानियूं उन जूं ई आहिनि। भेण भला छोकिरे खे था घुरायो? हा छो न। मुरली पुट, ओ मुरली पुट, जल्दी अच। जी मम्मी। ही है असांजो पुट मुरली। मम्मी तो ही त चयो त महिमाननि जो स्वागत खिली करे कंदो कर।
पुट अजायो वधीक न खिलबो आहे साम्हूं वारनि खे ॾिसी करे चइजे साईं तव्हांखे ॾिसी ॾाढी ख़ुशी थी माणे जो चवण जो मतिलबु इहो आहे पुट सुणे तो छोकिरो ॾाढो सुठो थो लॻे हाँ पुट तुंहिंजो नालो हींअर अञा त मम्मीअ मुंहिंजो नालो ॿुधायव विसरी वियव छा लॻे थो तव्हां बि मूं वांगुरु ईअं न चइबो आहे तूं चओ पुट तूं चओ त तव्हां सां मिली ॾाढी ख़ुशी थी सम्झे चओ चओ तूं चओ तव्हां सां मिली ॾाढी ख़ुशी थी तूं चओ मुंहिंजो नालो मुरली तव्हां ज़रूर मुंहिंजी माइटीअ जे लाइ आया हूंदा हा न तव्हांजी तारीफ़ मां छोकिरीअ जो पीउ हीअ छोकिरीअ जी मां छोकिरीअ जी मां अरे छोकिरीअ जी मां सां गॾिजी छा कया मूंखे शादी छोकिरीअ सां करणी आहे तो हिननि सां थोरी शादी करणी आहे छोकिरीअ जी मां हाँ हाँ पुट हाँ तोखे छोकिरी बि ॾेखारींदासीं सच पोइ त ठीकु आहे पर तव्हां मुंहिंजे पीउ खे ॾाजो घणो ॾींदा बुक ॾाजे जी ॻाल्हि मां पाण ई कंदुसि पुट तोखे ॾाजो एतिरो ॾींदुसि की तुंहिंजे पीउ जी दिलि ख़ुशि थी वेंदी घटि में घटि 25 लख त थी वेंदा न हा इन खां घटि वरी छा ॾिबो तव्हांखे ख़बर आ त मुंहिंजा यार दोस्त मूंखे पागल चवंदा आहिनि पागल पर छो जो मूंखे रसगुल्ला ऐं ॼमूं ॾाढा वणंदा आहिनि हा साईं रसगुल्ला ऐं ॼमूं ॾाढा वणंदा अथसि हा हा रसगुल्ला ऐं ॼमूं त ॾाढा वणंदा अथसि रसगुल्ला ॼमूं वणण कोई ख़राब ॻाल्हि त कान्हे सच पुछो रसगुल्ला ॼमूं असां ॿिन्हिनि खे बि घणा वणंदा आहिनि पुट ॼमूं त असांजी धीअ खे बि वणंदा आहिनि सच हाँ तव्हां ॿिन्हिनि खे बि रसगुल्ला ऐं ॼमूं ॾाढा वणंदा आहिनि मम्मी तव्हां ॿई बि आहे न पोइ मूंसां गॾु कमरे में हलो मां आहे न पंहिंजे कमरे में 50 किलो रसगुल्ला ऐं 50 किलो ॼमूं वठी रखिया आहिनि छो त बिल्कुलु पागल तो लॻे आंटी छा पिया सोचो मां सच में 50 किलो रसगुल्ला ऐं 50 किलो ॼमूं घुराए रखिया आहिनि ख़बर अथव छो त मां रसगुल्लनि ऐं ॼमुनि जी चाशनीअ में सनानु कंदो आहियां पागल तो माण्हू चवंदा आहिनि जे तव्हां रसगुल्ला ऐं ॼमुनि जी चाशनीअ में सनानु कंदा न त हमेशा ताज़ा ऐं तंदुरुस्त रहंदा अंकिल ख़बर अथव जे हिकु माण्हू रसगुल्लनि जी चाशनीअ में ऐं ॿियो माण्हू ॼमुनि जी चाशनीअ में सनानु करे ऐं पोइ हिक ॿिए खे चटनि त ॾाढो मज़ो ईंदो आहे अंकल तव्हां ॿई हलो न पाण आहे न रसगुल्लनि ऐं ॼमुनि जे ड्रम में सनानु कयूं पोइ हिक ॿिए खे चटूं ॾाढो मज़ो ईंदो कीअं मम्मी पप्पा चओ न हलनि मूंसां गॾु चाशनी चटण लॻे त मूंखे बि पागल तो अंकिल हलो न नथा हलो त मां हिते ई तव्हांखे यकीन ॾियारण जे लाइ रसगुल्लो ऐं ॼमूं खणी थो अचां मम्मी खणी थो अचां पप्पा खणी थो अचां सेठ सोनाचंद मुंहिंजे पुट जी ॻाल्हियुनि ते न वञिजो इनखे मज़ाक करण जी आदत आहे भेण मज़ाक करण जी आदत अथसि तव्हां बुरो न मञिजो हा जी ॾिसो रसगुल्लो ॼमूं
छा आहे ॼमू आहे? अछो है कारो पत्थर? मिस्टर धनामल ही छा मजाक आहे? अरे तव्हां छोकिरो त पागल आहे पागल। तव्हांखे इहा ॻाल्हि पहिरीं ॿुधाइणु खपंदी हुई। सुठो थियो असांखे पहिरीं ख़बर पइजी वई। अरे असांजी धीउ त हिते दुखी थी वञे हा। भाऊ हलंदा भेण ॿुध त सही। ॻाल्हि त ॿुधो। भेण 2 मिंट त ॿुध। अरे ॿुध त सही। विया बुटी विया। पंहिंजा 25 लख बुटी विया। अरे पागल छोरा, घणियूं मार्कियूं मोटाईंदे? तव्हांजा लखे रुपया बुॾी विया। मुंहिंजे पीउ जो टेवालो निकिरी वियो। हाय हाय मुंहिंजे पीउ जा लखे रुपया बुॾी विया। हाय हाय मुंहिंजे पीउ जो टेवालो निकिरी वियो। हाय हाय मुंहिंजे पीउ जा लखे रुपया बुॾी विया। छोरे मां ॾिस ॾिस, पागल असांखे बर्बाद करे ऐं ख़ुशि पियो थो थिए। नालायक के जाइजो। मास्टर कन्हैयालाल, तव्हां सां पहिरियों दफ़ो मुलाक़ात थी आहे। कीअं अचणु थियो? मूंखे भुॻड़े महाराज मोकिलियो आहे। अच्छा अच्छा, भुॻड़े महाराज तव्हांखे मोकिलियो आहे। ॾाढो सुठो ॾाढो सुठो। हीअ तव्हांजी नींगर आहे। अच्छा, अरे मुरलीअ माउ, ओ मुरलीअ माउ, हेॾा त अच। पेके हली वेंदी से मोटी मूर न ईंदी से। पेके हली वेंदी से मोटी मूर न ईंदी से। मिठो डोडा थपजे, मिठो डोडा थपजे मुंहिंजा मेंगरा। नमस्ते नमस्ते। साईं, का वॾी ॻाल्हि कान्हे का। हफ़्तो खनि अॻु असांजे पाड़े में लाॾनि जी कॉम्पिटिशन थी। उन में फर्स्ट प्राइज़ खयो अथई। तंहिंजो भूत अञा ताईं लथो कोन अथसि। हिननि सां गॾु हीअ आहिनि मास्टर कन्हैयालाल ऐं हीअ हिननि जी धीउ रीटा। छा आहे त महाराज भुॻड़ेमल हिननि खे मुरलीअ खे ॾिसण लाइ मोकिलियो आहे। मुरलीअ खे ॾिसण लाइ? भली आया भली आया। हींअर ई मुरलीअ खे सॾु थी कयां। मुरली, ओ पुट मुरली, जल्दी अच। वे वे। जी मम्मी। भाई डंद छाजा लगाया अथई? ये उनका स्टाइल है। स्टाइल वरी पिणे जी आहे। छॾिए स्टाइल बि स्टाइलूं। हिननि खे पहिरें पाओ। ही आहिनि मास्टर कन्हैयालाल। मास्टर ओ मास्टर तुंहिंजा पेर त किथे आहिनि? आशीर्वाद दे, मां पेरे थो पवां। पेरे थो पवां। मास्टर मूंखे आशीष ॾे त मुंहिंजी शादी जल्दी थी वञे बस। हा हे एॾा अरे अरे सिद्धो थी वे। ऐं पुट हीअ अथई मास्टराणी। ओ मास्टराणी अम्मा, तोखे हितां खां ई पेरे थो पवां। आशीष ॾे त मुंहिंजी जल्दी शादी थी वञे। शादी थी वञे। छोरा, ये मास्तराणी कोनी, ये छोकरी है छोकरी। छा मम्मी, ये छोकरी है? ये तो ॾाढी सुठी है, ॾाढी सुठी है। मूंसां शादी करनी है? मूंसां शादी करनी है? शादी करनी है मूंसां? तोखे छोकिरी वणे थी? धन भाग असांजा। मास्टर तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां। मां जॾहिं ॿाहिरि निकिरंदो आहियां न त सभु मूंखे पागल चवंदा आहिनि। पर मूंखे त ईअं लॻंदो आहे त मूंखां सवाइ ॿिया सभु पागल आहिनि। तव्हां बि त पागल आहियो न? तव्हांजी धीउ बि त पागल आहे न? ॾाढो मज़ो ईंदो मम्मी हिक पागल सां ॿिए पागल जी शादी। ॾाढो मज़ो ईंदो। साईं, ही छा पियो चए? छा ॿुधायांव साईं, मां तव्हांखे ऊंधे में रखणु नथो चाहियां। मुंहिंजो पुटु वाकई में पागल आहे। छा?
पागल आहे? इहो ॼाणण खां पोइ त तव्हां शायदि माइटी बि न करणु चाहींदा। हा, भला पागल सां माइटी करण लाइ कोई तयारु थींदो आहे? साईं, असां जहिड़ा ग़रीब तयारु थींदा? मां पंहिंजी धीअ जी माइटी तव्हांजे पुट खां करण लाइ तयारु आहियां, पर मूंखां ॾेती लेती कोन थींदी। ॾेती लेती न मिले त न मिले, पर छोकिरी सूंह में त सुठी आहे। ऐं असांजो पागल छोकिरो बि अगामी वेंदो। हूअं ई 5-6 माइटियूं त मोटी वयूं आहिनि। हाणे असांखे पैसे जी घुर्ज न आहे, बसि हिकिड़ी सुठी छोकिरी खपंदी हुई, सा मिली वई। पोइ भला ॻाल्हि पकी सम्झा? बिल्कुलु साईं, बिल्कुलु पकी सम्झो। हाणे त ॻाल्हि पकी थी वई आहे, त पोइ हलो अंदरि ऐं छोकिरे छोकिरीअ खे पाण में ॻाल्हाइण ॾियो। बिल्कुलु सच थी चई सभागी। हिननि ॿिन्ही खे हिते वेहण ॾियूं था, पाण हली अंदरि नाश्तो था कयूं। त हलो त अंदरि हली नाश्तो कयूं। हिननि लाइ पोइ हिते खणी थी अचां। हलो त ॻाल्हियूं करण ॾियो। अचो साईं, अचो। वाह मिस्टर मुरली वाह, छा त प्लानिंग ऐं एक्टिंग हुई। तू त गजब जो एक्टर आई। पागल तो लगा ने पागल तो लगा ने पर रीटा डार्लिंग, तुझे इश्क में ही सब त करणो ही पियो। तुझे माइटन वटि एतिरो पैसो न हो जो मुंहिंजे पीउ जूं डिमांड्स पूरियूं कनि। ऐं मां कंहिं बि क़ीमत ते तोखां सवाइ ॿिए कंहिं सां शादी करण जे लाइ तयार ई न आहियां। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, तू घर में बि हमेशा अहिड़ी ही हरकतूं कंदो रहंदो आहीं? हमेशा न, कॾहिं ख़बर अथई, जॾहिं तूं मूंखे अम्मा चयई न, त मूंखे हेॾी खिल पई अचे, मां अलाए कीअं त कंट्रोल कयो पंहिंजी खिल ते। रीटा डार्लिंग, मञी थी न मूंखे? मञणो ई पवंदो। असुल एक्टिंग अहिड़ी कयई जो पागल पियो लॻी। पागल न, पागल जी एक्टिंग पियो कयां, एक्टिंग। हा, तूं पागल थियण जी एक्टिंग पियो करी? हा डैडी, मम्मी, मां पागल जी एक्टिंग कंदो हुउसि, पर तव्हां जवान ॾेई चुका आहियो। तव्हां मर्दानी जवान ॾिनी आहे त तव्हां मास्टर साहिब खां ॾेती लेती बिल्कुलु न वठंदा। पुट, पहिरियों चईं त तुंहिंजी माइटीअ लाइ असां एॾा धिका ई न खाऊं हा। हा पुट, भॻवान असांखे हर का शइ ॾिनी आहे। तुंहिंजी ख़ुशीअ खां वधीक असांखे ॿियो छा खपे? सच? पोइ त मां अजायो ठयुसि पागल। छा ॿार आहिनि। बस पुट, हाणे तव्हां ॿई बि जल्दी तयार थी वञो। असां तयार थी आया आहियूं, अंदरि सेठ साहिब बि तयार थियनि पिया था। पुट, अॼु हींअर ई असां तव्हांजी मंगणी कराईंदासीं। छो, बराबरि आहे न? बिल्कुलु। पेके हली वेंदीसि, मोटी मूड़ न ईंदीसि। पेके हली वेंदीसि, मोटी मूड़ न ईंदीसि।